एक ॾींहुं मदीने जे मीर मदीने पाक में एक पहाड़ी ते बीही सिंध जे तरफ़ पंहिंजो चेहरो मुबारक कयो ऐं मदीने जे साईं फरमायो त मूंखे सिंध धरती जे तरफ़ खां थधी हीर थी लॻे। मां जॾहिं सिंधु दरियाह जे वहकिरे खे ॾिसां थो त मुंहिंजो ज़मीर मूंखे चवे थो त शायदि इन दरियाह खे अल्लाह ख़ल्क़ो ई सिंधनि जे लाइ। इन ते आलमनि पंहिंजा दलील ॾिना त सिंधु दरिया सिंध वारनि जी मिल्कियत आहे। इन जे करे पंजाब वारनि खे पाणी रोकण जो को बि हक़ नथो पहुचे। हज़रत सिंह शरीफ वारनि फरमायो तव्हांजा दलील सभु ठीकु आहिनि, पर जेकॾहिं इन बुनियादनि ते असां फतवा ॾींदासीं त ख़ामख़ा असांखे क़ौम परस्ती जो ठपो हणंदा। चवंदा हे मुल्ला सभु क़ौम परस्त आहिनि, दीन जे बुनियादनि ते फतवा न ॾिनी आहे, इन जे करे हल्को हथ रखी फतवा ॾियो। चयोसीं तव्हांजी मर्ज़ी। फरमायूं त जीअं आम उसूल आहे त दरियाह जो पाणी जितां जितां गुज़रे थो उन्हनि सभिनी जो उन में बराबर जो हक़ आहे, यानी दरियाह खे जितां जितां अचे थो सभिनी जो उन में बराबर जो हक़ आहे, सभई हक़दार आहिनि। इनखे नहरे मुश्तरक करार ॾेई पोइ शरीयत जा किताब खोलियो त पोइ सिंध जो हक़ केतिरो उन में अचे थो। जॾहिं सिंधु दरियाह खे मुश्तरक दरियाह तव्हां करार ॾियो, माना जातों जातों अचे थो उन्हनि जो बि उन में हक़ आहे, त सिंध वारनि जो केतिरो हक़ आहे। इन बुनियादनि ते फतवा मुरतब कई वई त बि शरीयत जे सभिनी किताबनि मां इहो जवाब मिलियो त गॾियल दरियाह में बि सभ खां वधीक हक़ पुछड़ीअ वारे ये पैगंबर जे शरीयत जी फतवा। गॾियल दरियाह में बि सभ खां वधीक हक़ पुछड़ीअ वारनि जो आहे। जेसिताईं पुछड़ीअ वारनि जूं ज़रूरतूं पूरियूं नथियूं थियनि तेसिताईं मथियां पाणी रोके नथा सघनि। जेकॾहिं टिनि सूबनि जे राय जी तहामत काई अहमियत न आहे त पोइ मुशर्रफ साहब खे खपे त तुंहिंजी अक्सरियत सेनेट में क़ौमी असेंबली में पोइ तूं पाकिस्तान जो नालो तब्दील करे जो नालो पंजाबिस्तान लखाए छॾ। पोइ पाकिस्तान जी ज़रूरत कहिड़ी आहे? जॾहिं ॿियनि सूबनि जो आवाज़ तव्हां ॿुधण जे लाइ तयारी कोन्हे ऐं कुल कुर्सियुनि ते जेके वेठा आहिनि सुम्मुन बुकमुन उमियुन अंधा ॿोड़ा गूंगा परवाही कनि अथनि। सिंध गवर्नमेंट दिफ़ा कयो, 3 दफ़ा फैसला थिया अंग्रेज़नि वारी हुकूमत में ऐं आख़िरी दफ़ो 1945 में BN राय कमीशन कायम थी। 3 दफ़ा पंजाब सरकार जी एप्लीकेशन रिजेक्ट थी ऐं अंग्रेज़नि लिखत में फतवा ॾिनी त सिंधु दरियाह जो पाणी सिंध वारनि जो हक़ आहे, तव्हांखे रोकण जी इजाज़त कान्हे, केनाल न कढो। जेकॾहिं तव्हां सिंध मां केनाल कढंदव त सिंध वारनि जो हक़ मरंदो ऐं उन्हनि जूं ॿनियूं वैरान थींदियूं। इन जे करे तव्हांजी दरख़्वास्त मुस्तरद कजे थी, तव्हांखे केनाल कढण जी इजाज़त कोन था ॾई सघनि। इन्हनि खां पोइ अंग्रेज़ चङा